मक्के शरीफ आया किथे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्ला आया सारी दुनिया पई ठरे पाण ॾिने किबलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्ला आया मक्के वाला सोना इमाम हुसैन के दिसी चमता फलीकार फली आए उन्हनि जा हाव ठरी पिया उन्हनि जूं दिलियूं ठरी पयूं उन्हनि खे पाण ख़त ॾेखारियाऊं त यज़ीद कूफे वारनि ख़त लिखिया खरा त इमाम हुसैन हलिया जेकॾहिं तूं न हली आए त असां क़यामत वारे ॾिहाड़े मशर वारे ॾिहाड़े तोते ताही दासी तासा इमाम हुसैन के खत लिखा पर न आयो हाने मां करबला वञण जे लाइ तैयार आया कूफे वारनि चयो सुना इमाम हुसैन अवी न वञो अवां जे बाबे खे बि कूफे वारनि शहीद करायो तॾहिं पाण को मशहूर कूफी ला यूफी ये कैसा वफा कोन कंदा अवां करबला न वञो अवां न वञो अला जी घणो ज़ोर अवां जी दिल चे थी तव्हां पंहिंजे सो